नवाब शाह ज़रदारी जो घर उते ॾिठो त काउंसलर खटिया पीपल्स पार्टी PTI MQM इन्हनि टिनी शामतुनि खे शिकस्त ॾेई खटिया। एक ज़रदारी सब पे भारी ये मिड़ी पंजाब वारा हुशियूं ॾींदा आहिनि। अच्छा मिड़ी पंजाब वारा ये कूड़ा सॼा दानश्वर ये हुशियूं ॾींदा आहिनि। ज़रदारी को समझने के लिए डॉक्टरेट चाहिए फलाना चाहिए त को बि ॾाढो मुड़ुस अची ठपागिरी करे न सघे ऐं कूड़ा वोट विझी न सघे। त जीअं असां पंहिंजी कुवत खे यकजा करे इन जागीरदार सियासत जे ख़िलाफ़ टकरायूं। प्रोग्राम आवाम वारो में तव्हांखे भलीकार चवां थो। मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल ऐं गुज़िरियल ॾींहं में जेकी मकानी चूंडुनि जो पहिरियों मरहलो थी गुज़रियो, इन सॼी समूरी सियासी सूरत हाल लाइ असां गॾु मौजूदु आहिनि सिंध तरक़ी पसंद पार्टी जा सरवाण मोहतरम डॉक्टर कादर मक्सी साहब। साईं थैंक यू सो मच तव्हां टाइम ॾिनो पंहिंजो। वॾी महिरबानी, बिल्कुलु तव्हांजी महिरबानी, आयो भली करे जी करे। साईं जेको आहे गुज़िरियल कुझु ॾींहंनि में पहिरें मरहले में जेको मकानी चूंडूं थी गुज़रियूं, इन में तमामु घणी गर्मा गर्मी नज़र आई। मुख़्तलिफ़ जेको आहे इलाइक़नि में जहिड़ा पिणु थिया, कुझु अमात उहे साम्हूं आयूं। आख़िर तव्हां कंहिंखे इन जो जेको आहे ज़िम्मेवार सम्झो था? ॾिसो साईं, पाकिस्तान में जीअं सूरत हाल तव्हां ॾिसो पिया, रोज़ु सियासी कल्चर ख़तमु थिए पियो, सह रवादारी ख़तमु थिए पई ऐं फ़र्दनि जी ॾाढ मुड़सी, गुंडागर्दी, जाहिरियत, कब्ज़ेगिरी, इन हद ताईं जो फाशिज़म, उहा सूरत हाल अची वई आहे समाज में। मुशरफ जे जनरल ज़िया जे ज़माने खां सियासत शुरू थी, पर मुशरफ जे ज़माने में ही तमामु ऑर्गनाइज़ थी त तव्हांखे ज़िले ऐं तालके सित ते ख़ानदाननि जूं हुकूमतूं जीअं सवें सालनि में ॿियनि मुल्कनि में रहियूं आहिनि। चाइना उन जो टिपिकल मिसाल आहे त हिकु ज़िले जो वॉरलॉर्ड जेको सरदार आहे, माण्हुनि जी ज़िंदगी क़िस्मतुनि जो मालिक आहे, जीअं वणे तीअं फ़ैसिलो करे, जेको वणे करे छॾे। त हाणे ही मुल्क त जमहूरी आहे पंहिंजो पाकिस्तान, वोट बि थिए थो, पर तरीक़ेकार हिननि इहो इख़्तियार कयो आहे त जेको असांजी मर्ज़ी जे ख़िलाफ़ु बीहंदो उनखे बीहण कोन ॾींदासीं, जेको वोट विझंदो उनखे तज़लील कंदासीं, जेको पोलिंग एजेंट हूंदो उनखे ढेजारे धमकाए पंहिंजे मक़सद जो नतीजा वठंदासीं। इन करे तव्हां सॼो मंज़रनामो ॾिठो। अच्छा, जेको आहे धांधली जा बि इल्ज़ाम पिणु लॻनि पिया त मुख़्तलिफ़ जेको आहे पोलिंगुनि ते धांधली थी आहे। छा वाक़ई धांधली थी आहे तव्हांजे अंदाज़ में? साईं धांधली जा त बादशाह आहिनि न, 15 साल थी विया आहिनि। मसलन मुख़ालिफ़ धुर जो लिस्ट घुरंदो वोटर जी, उनखे ग़लति ॾेई छॾींदा, पोलिंग स्टेशन जी लिस्ट ग़लति ॾेई छॾींदा, मक़ामी माण्हुनि खे धमकाए हिसाए जेको अमलो पंहिंजी मर्ज़ी जो कंदा। हाणे तव्हां ॾिसो था हींअर बि माण्हुनि जा पैक थियल वोट गटर जी नाली मां पिया निकिरनि, कंहिं कुर्सियुनि जे हेठां, बेंचुनि जे हेठां पिया आहिनि, वणनि में पिया आहिनि। त इन तरह जी हर तरह जी पाकिस्तान पीपल्स पार्टी, छो जो सिंध में अज़ाब बनियल आहे, जागीरदारनि जी नुमाइंदा जमायत अज़ाब आहे, हू चवनि था त हर सूरत में असांजे इक़्तिदार इख़्तियार खे दवाम हुजे क़यामत ताईं। सो उन लाइ हू कोशिशि कनि था। असां मिडिल क्लास ई आहियूं, असीं चऊं था इन हालत खे तब्दील कंदासीं। अच्छा, पीपल्स पार्टी मां त माण्हू बज़ाहिर ते जेको आहे उहे बेज़ार आहिनि, पर छा तब पीपल्स पार्टी जेको आहे अक्सरियत में सीटूं खणी पई, हिकिड़ी वजह धांधली आहे या ॿियूं बि के वजहूं आहिनि? ॾिस, समाजी तानी पेटो ईअं आहे। पीपल्स पार्टी जागीरदारनि जी जमात आहे, सिंध मजमूई तौर ज़रई मुआशिरो आहे, 200-500 एकड़ जा ज़मींदार, पोइ उन्हनि जा हारी, पोइ राज सरदारनि जा राज भाग, पोइ ही वरी असांजो जेको मिडिल क्लास, जेको सैलरीड क्लास आहे, उहो नौकिरियुनि में फाथो पियो आहे। कंहिंखे डप दादा मां ख़िलाफ़ु बीठुमि त मुंहिंजी उमरकोट में बदिली करे छॾींदा, कश्मीर में करे छॾींदा, मूंखे हितां रुलाए छॾींदा, सस्पेंड करे छॾींदा। पोइ इहे ख़ौफ़ जेके आहिनि, ख़ौफ़ जे बुनियाद ते हिननि माण्हुनि खे बिल्कुलु घेरे क़ाबू करे रखियो आहे। असां कोशिशि कयूं पिया माण्हुनि मां ख़ौफ़ कढूं, माण्हुनि जा बांबेली थियूं। जिथे जिथे हाणे ॾिसो न, ईमानदारनि इहो असां इलेक्शन लाइ तयारु कोन हुआसीं, ऐं असांजा इनफ़ादी तौर दोस्त जिथे जिथे तयारु हुआ, असांजा 4 या 5 दोस्त किरिया आहिनि। बाक़ी 31 दोस्त असांजा उहे खटे आया आहिनि ऐं अक्सरियत सां खटे आया आहिनि। मसलन कश्मीर जहिड़ो ज़िलो सरदारनि जो ज़िलो, हुते हिकिड़ो काउंसलर असांजो हुयो खटे आयो।
ॾहरकी जहिड़ो घोटकी ज़िलो सरदारनि जो ज़िलो आहे, जाम अब्दुल फत्ता हुते मुक़ाबिलो करे सभिनी खां वधीक वॾा वोट कया आहिनि। नवाब शाह ज़रदारी जो घरु आहे, उते ॾिठो त काउंसलर खटिया, पीपल्स पार्टी PTI MQM इन्हनि टिनी शामतुनि खे शिकस्त ॾेई खटिया। त अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो आइडियल क़िस्म जी सूरत हाल आहे जिते असांजे दोस्तनि कमु कयो आहे, महिनत कई आहे, क़ुर्बानी ॾिनी आहे, त इहे नतीजा अची विया आहिनि। ऐं इनशाला ईंदड़ वक़्त में जीअं असांजो ख़्वाबु ऐं ख़्वाहिश आहे त समूरी कुवत खे गॾाए असां हिन ज़ालिमनि जे ख़िलाफ़ु बीहारियूं ऐं उमेदु आहे त ईंदड़ वक़्त में सुठा नतीजा। अच्छा, हींअर त पहिरें मरहले में जेको आहे तव्हांजी पार्टी एतिरियूं सीटूं खयूं आहिनि, अञा ॿियो मरहलो बाक़ी आहे जंहिंमें जेको आहे तव्हांजो होमलैंड ठठो बि आहे ऐं बदीन बि आहे ऐं उनखां अलावा हैदराबाद टंडोलियार। छा तव्हां सम्झो तव्हां माना ॿिए मरहले में तव्हां एतिरियूं अक्सरियत न, बिल्कुलु जिथे असांजा दोस्त आहिनि उते असांखे कवी उमेदु आहे त असां उहे सीटूं खटे ईंदासीं, अक्सर सां खटींदासीं इंशाअल्लाह। अच्छा, अक्सर ज़रदारी बाबति चयो वेंदो आहे त माना उहो बादशाह आहे, साईं सियासत जो किंग आहे, एक ज़रदारी सब पे भारी। तव्हांजो इन बारे में छा राय आहे? इहे मिड़ी पंजाब वारा होशियूं ॾींदा आहिनि। अच्छा, मिड़ी पंजाब वारा कूड़ा सॼा दानश्वर ये होशियूं ॾींदा आहिनि त ज़रदारी को समझने के लिए डॉक्टरेट चाहिए, फलाना चाहिए। ख़बर तो हर ॾाढे माण्हुनि जो ख़िदमतगार आहे ज़रदारी। हाणे ॾिठो चौधरी शुजा जे सां मिलणु वियो त हुनजे गोॾनि ते 10 मिंट हथ रखियो वेठो चौधरी शुजा जे गोॾनि ते, त उहो गॾे खे पीउ ठाहिण वारो हुन वटि लचक आहे। जॾहिं इक़्तिदार इख़्तियार का ज़रूरत आहे त कंहिंजे पेरनि पइजी वेंदो आहे, कंहिंजी ख़िदमत कंदो आहे, पाण जहिड़नि ग़रीब गुरबनि खे अखियूं ॾेखारींदो आहे ॻाढ़ियूं करे त आउं ॾाढो मुड़ुसु आहियां। सो इहे सभु इन जागीरदार मुआशिरे जा फ़र्क़ आहिनि। ज़रदारी खे अलाह ताला मौक़ो ॾिनो बेनज़ीर जी शहादत खां पोइ अवाम जे हक़ में कमु करे आहे त शायदि हिन जो नालो तारीख़ में हिकिड़े तमामु बुनियादी फाउंडर मस्बत सियासत कंदड़ माण्हू जे खाते में लिखियो वञे आहे। हींअर तारीख़ ज़रदारी खे सिंध जी तारीख़ जेको आहे तारीख़ जो बदतरीन नाकाम ऐं सिंध दुश्मन माण्हू थोरो यादि कंदी। अच्छा, सवेल तव्हां धांधली जी ॻाल्हि कई, धांधली थींदी रहे थी। मुंहिंजो सुवाल बि इहो, जीअं अगरि धांधली थिए थी त जेकी कॉम्प्रेस जमातूं आहिनि उहे पहिरीं खां वधीक हिननि सीटूं खयूं आहिनि, ख़ासि करे तव्हांजी पार्टी थी वई ऐं GDA थी वई, क़ौमी अवामी तहरीक थी वई। अगरि धांधली थी आहे त कोई माना या कोई 100% जेको आहे पीपल्स पार्टी जिथे जिथे बैलेंस ऑफ पावर आहे, नंढियूं इलेक्शनूं आहिनि, हल्का महदूद आहिनि, त जिथे जिथे असांजा कारकुन जेको आहे 100% प्रेजेंस ॾिनी। हिकिड़ो इहो त माण्हू पोलिंग ते वञे नथो, मोटिवेट कयूं माण्हुनि खे पोलिंग ते वठी विया, ठीकु आहे न। हाणे मसलन जाम फता समी जी सीट आहे न, पीपल्स पार्टी उमेदवार खया आहिनि 300 वोट, जाम साहब खया आहिनि 1200 वोट, माना 4 गुना फ़र्क़ु आहे। त हू जेको अॻे पोलिंग स्टेशन ते एजेंट न वेंदो उनखे मोटिवेट करे वठी विया आहियूं। ॿियो हू जेके मक़ामी सतह ते धांधलियूं कंदा उनखे कारकुननि पंहिंजी पूरी ताक़त ऐं तवानाई सां रोकियो त को बि ॾाढो मुड़ुसु अची ठपागिरी करे न सघे ऐं कूड़ा वोट विझी न सघे। त जिते जिते इहो असीं मैनेज करे वियासीं उते तव्हां ॾिठो नतीजा थी विया। साईं, GDA ग्रैंड डेमोक्रेट अलायंस हिकिड़ो जेको आहे कॉम्प्रेस जमातुनि जो गॾियल जेको आहे इत्तेहाद आहे, तव्हां उनमें शामिलु छो न आहियो? ॾिसो, मां इहो ॿुधायां त GDA जेको आहे उहो सिंध में पीपल्स पार्टी जो मुतबादिल जागीरदार अलायंस आहे। उन में जेके माण्हू आहिनि तक़रीबन माज़ी में वज़ीर मुशीर रहिया आहिनि सभु, ऐं वज़ीर आला बि रहिया आहिनि, 2-3 ॼणा त वज़ीर आला आहिनि ऐं उहे रहिया आहिनि। अरबाब रहीम आहे, मुज़फ़र शाह आहे, गौसरी शाह आहे, ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा सीनियर वज़ीर डिफेक्टो वज़ीर आला रहियो आहे, पीर साहब पागारो ख़ुदि वज़ीर रहियो आहे माज़ी में। त इहे सभु गौस बख़्श महर वग़ैरह सभु वज़ीर मुशीर रहिया आहिनि। त उन जे बावजूदि सिंध जे हक़ में को एॾो कमु जंहिं ते फ़ख़्रु करे माण्हू ख़ुशि थियनि त भई माण्हू हा इक़्तिदार में हिननि ई सिंध लाइ कयो, अहिड़ो को बि यादगीर कमु कोन्हे। त असां चऊं था त वॾेरे ऐं जागीरदार सियासत जो मुतबादिल जेको आहे उहो ग़रीब माण्हू आहे, पूरे तबिक़नि सां तालुक़ु रखंदड़ पढ़ियल गढ़ियल नौजवान, मिडिल क्लास नौजवान, वकील, डॉक्टर, इंजीनियर, रिटायर उस्ताद, प्रोफेसर, अहिड़नि माण्हुनि खे अॻिते वठी अचो जेके कमिटेड हुजनि, जेके पंहिंजो दीन, ईमान, ज़मीर पैसे ते, रुश्वत ते, करप्शन ते न खपाइनि, अकरवा परवरी न कनि, बल्कि हू पंहिंजी सलाहियत सिंध जी तामीर तरक़ी लाइ इस्तेमालु कनि। बाक़ी जेको क़ौम परस्तनि जो इत्तेहाद आहे, सिंध एक्शन कमेटी, उहो इत्तेहाद आहे क़ौम परस्तनि जो, जंहिंमें सिंध जा मजमूई इशू जेके आहिनि, पाणी जो, आदमशुमारी जो, ॿियनि मसइलनि ते असां बैरिया टाउन जो असां गॾियल कमु कयो आहे इन ते। पर जीअं त उहो इत्तेहाद क़ौम परस्तनि जो वसी अहिड़ो इत्तेहाद आहे
जंहिंमें जेके कॉम्प्रस इलेक्शन नथा विढ़नि, हिसो नथा वठनि, ॻाढ़े झंडे वारा जेके सिंधु देश वारा, उहे बि उन इताद जो हिसो आहिनि। त हाणे इहो आहे त असांजी ख़्वाहिश इहा आहे त उहो इताद क़ौमी मसइलनि ते हले पियो, ठीकु आहे, पर पार्लियामानी सियासत जे लाइ असां कॉम्प्रस्तनि खे हिकिड़ो मुतबादिल प्लेटफॉर्म खपे, जंहिंमें अयाज़ पलीजे साहिब जी क़ौमी अवामी तहरीक, जलाल महमूद शाह जी SUP, असां STP, 3 मेजर पार्टियूं आहियूं, बाक़ी जेके नंढा नंढियूं पार्टियूं आहिनि उन्हनि खे बि शामिलु कयूं, त जीअं असां पंहिंजी क़ुवत खे यकजा करे इन जागीरदार सियासत जे ख़िलाफ़ु टकरायूं। मूंखे उमेदु आहे त हीअ जेके हींअर BD इलेक्शन जा नतीजा अचनि पिया या आवाम जे शऊर जी जेको उजागर थिए पियो, इन मां ईंदड़ वक़्त में असांजा लीडर साहिबान सबक़ु सिखंदा, जेके इताद खां भॼनि पिया, इताद में अचण खां या गॾिजी हलण खां भॼनि था, उन्हनि लाइ सबक़ु ईंदो। ऐं ईंदड़ वक़्त में 2023 जी इलेक्शन या जंहिं बि वक़्त में ही क़ौमी सूबाई इलेक्शनूं थींदियूं, त उन में असां गॾियल इतादी शिकिल में इंशाअल्लाह इलेक्शन में ईंदासीं। असांजी जेको वोटर आहे, हिकिड़ो इहो चयो वेंदो आहे त माना वोट को इज़त दो, ऐं उहे ई जेके इज़त ॾियण वारा ई जेको आहे धांधलियूं कनि पिया, उन्हनि जेका वोटर हूंदा आहिनि, माना इहे सिविलियन आम माण्हू, उन्हनि लाइ तव्हांजो छा पैगाम आहे? ॾिसो मुंहिंजा भाउ, मां इहो त चवणु चाहियां त हिकिड़ो इहो आहे त एतिरियूं माण्हुनि सां वेसाघातियूं थियूं आहिनि, माण्हुनि जो एतमाद ख़तमु थी वियो आहे, त वोट को उन जी क़िस्मत तब्दील करे सघे थो। तव्हां ॾिसो था हींअर बि वोट जेको आहे 35-38% वोट टर्नआउट थिए थो, माण्हू अचनि था। अक्सरियत माण्हुनि जी तक़रीबन 60 खां 65% माण्हू वोट विझण ई नथा वञनि। इहो इज़हार आहे त हू हिन पार्लियामानी सियासी निज़ाम ऐं हिननि जे नुमाइंदनि खां बाग़ी आहिनि, छो जो उनखे उमेदु ख़तमु थी वई आहे। त असां माण्हुनि खे चवणु चाहियूं था त जंग विढ़ण खां अॻु में हथियार फिटा न करणु खपनि। वोट तव्हांजी क़िस्मतुनि खे तब्दील करे सघे थो। जेकॾहिं तव्हां इलेक्शन जे ॾींहुं पंहिंजी ज़िमेवारी सां जिन बि माण्हुनि सिंध खे फुरियो लुटियो आहे, 50-60 सालनि जो तजुर्बो आहे, वोट वठी सिंध सां दगा कई आहे, उन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ु पंहिंजे वोट जो इस्तेमालु कयो। नवनि माण्हुनि खे आज़मायो, नवां माण्हू पोइ आज़ादु हुजनि, नवां माण्हू कॉम्पर्स प्लेटफॉर्म तां हुजनि, उन्हनि खे आज़मायो, उन्हनि खे वोट ॾियो त जीअं सिंध में हिकिड़ी नई क़यादत पैदा थी सघे। ऐं इन तरीक़े सां इंशाअल्लाह उमेदु आहे त असां सिंध में हिकिड़ी नई रुझान ऐं नओं सूरत हाल पैदा करण में कामयाबु थी वेंदासीं। अच्छा, मतिलबु तव्हां वॾी इलेक्शन में जेकी सूबाई इलेक्शन या क़ौमी जेकी इलेक्शन आहे, अचण वारे वक़्त में तव्हां जेको आहे टफ टाइम ॾेई सघो था पीपुल्स पार्टी खे? ॾिसो न, हाणे सुवालु इहो आहे, असांजा हींअर जेके माण्हू विया इलेक्शन में, असांखे यूनियन काउंसिल जा 5 लख रुपया उहे त खाइणा न आहिनि न। असांखे हाणे 16 लख थी विया। हा, 16 लख। असांखे 4 घटियूं पकियूं कराइणियूं आहिनि। बहिराड़ी में जिते बिजली न आहे उते सोलर जा खंभा हणाइणा आहिनि। जिथे असांजे इलाइक़े में इस्पताल आहे उन ते वॉच डॉग तौरु कमु करिणो आहे त उहा इस्पताल चालू थिए, मरीज़नि खे इलाजु मिले। जिते प्राइमरी स्कूल बंदि आहे उते नज़र रखणी आहे त उहो प्राइमरी स्कूल खुली पवे, ॿार स्कूल वञनि। त अहिड़े तरीक़े जा नंढा नंढा इस्लाही कम थींदा त माण्हुनि में हौसलो पैदा थींदो ऐं माण्हू इनशाअल्लाह असां सां गॾु अॻी 2023 जी इलेक्शन लाइ तयारु थींदा ऐं ज़बरदस्त क़िस्म जा नतीजा ॾींदा। साईं, थैंक यू सो मच, तव्हां पंहिंजो वैल्यूएबल टाइम ॾिनो। वॾी महिरबानी, तव्हांजी ख़ुशी थी साईं। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ही हुआ सिंध तरक़ी पसंद पार्टी जा सरवण डॉक्टर कादर मक्सी साहब, जिन मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल ते पंहिंजो राय ॾिनी।